अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो ख़ादिम सिंगर ख़ान। अॼु पाण इल्मी हुब में पढ़ंदासीं इंग्लिश जे ग्रामर जे बारे में। तमामु सिंपल ऐं सादे तरीक़े सां। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। प्रेज़ेंट में आय सां गॾु एम लॻंदो। आय खां पोइ यू सां गॾु आर लॻंदो। यू खां पोइ वुई सां गॾु आर लॻंदो। उन खां पोइ ही सां इज़ लॻंदो। शी सां बि इज़ लॻंदो। इट सां इज़ लॻंदो। दे सां आर लॻंदो। उन खां पोइ नेम माना को बि नालो हिते अली हुजे, अहमद हुजे, मोहम्मद हुजे, उन सां बि आर लॻंदो। उन खां बाद पाण हलंदासीं पास्ट में। पास्ट में आय सां गॾु वाज़ लॻंदो। यू सां गॾु वर लॻंदो। वुई सां गॾु वर लॻंदो। उन खां पोइ ही सां गॾु वाज़ लॻंदो। ही खां बाद आहे शी सां गॾु वाज़ लॻंदो। इट सां वाज़ लॻंदो। दे सां वर लॻंदो ऐं को बि नालो हुजे उन सां गॾु वर लॻंदो। थैंक यू सो मच। पहिरां ही पंहिंजो वीडियो अॼु पूरो थियो। वरी नेक्स्ट वीडियो जो इंतज़ारु कंदा। महिरबानी। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो ऐं असांजे हिन इल्मी हुब चैनल खे तव्हां सपोर्ट कंदा ऐं सब्सक्राइब ऐं वीडियो ॾिसणु न विसारींदा। उमेद त का ग़लती हुजे त उहा कमेंट सेशन में तव्हां ॿुधाए सघो था। थैंक यू सो मच।